अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असांजे चैनल ते खुश आमदीद। अॼु जी जेका इंफॉर्मेशन आहे उहा इहा आहे त यूनिवर्सिटी ऑफ सिंध पारां बैचलर डिग्री प्रोग्राम जी फर्स्ट मेरिट लिस्ट अनाउंस कई वई आहे तइलीमी साल 2023 जे लाइ। त तव्हां एडमिशन जी मेरिट लिस्ट ॾिसण जे लाइ तव्हां वेबसाइट ते वेंदा, जंहिंजो URL आहे admission.usind.edu.pk। हीअं असां सर्च कयोसीं त अची वई असांजी एडमिशन वारी वेबसाइट, ऐं हिन में तव्हां ॾिसी रहिया आहियो ही बैचलर मेरिट लिस्ट। इन में व्यू कैंडिडेट प्रोफाइल, पोइ आहे प्रोविजनल मेरिट लिस्ट सर्च बाय CNIC। तव्हांखे CNIC सां पंहिंजो नालो ॾिसणो आहे त तव्हां सिलेक्ट थिया आहियो या न, त तव्हां हिते क्लिक कंदव ऐं प्रोविजनल मेरिट लिस्ट डिपार्टमेंट वाइज़ ॾिसण जे लाइ तव्हां हिते क्लिक कंदव। जीअं असां हिन ते क्लिक कंदासीं त ही इंफॉर्मेशन अची रही आहे इम्पॉर्टेंट। त अगरि जेकॾहिं तव्हांखे क्यूरी आहे का इन मेरिट लिस्ट जे हवाले सां, तव्हां 8/1/2023 ताईं तव्हां रिज़ोल्व कराए सघो था। ऐं उन खां पोइ तव्हांजा जेके चालान ईंदा 11 जनवरी 2023 ते ई पोर्टल ते तव्हांजे ते अची वेंदा। हाणे चेक करण जे लाइ असां ही फिल कंदासीं, जंहिंमें शिफ्ट आहे, शिफ्ट मॉर्निंग इवनिंग जेका तव्हां सिलेक्ट कई हुजे पंहिंजे एडमिशन फॉर्म में उहा रखंदा। उन खां पोइ कैंपस सिलेक्ट कंदा। असां मेन कैंपस में ॾिसूं था डिपार्टमेंट BBA आहे। असां ॾिसूं था कम्युनिकेशन डिज़ाइन में केरु सिलेक्ट थियो आहे ऐं फर्स्ट मेरिट लिस्ट ही ऑलरेडी सिलेक्ट थियल आहे। हिते असां सर्च कंदासीं। इन में को बि फ़िलहाल सिलेक्ट न कयो अथनि। हाणे असां ॿियो को डिपार्टमेंट ॾिसूं था, BS बैंकिंग एंड फाइनेंस। हाणे BS बैंकिंग एंड फाइनेंस जी लिस्ट अची वई पूरी, नेम, डिस्ट्रिक्ट वाइज़, शिफ्ट वाइज़। हाणे हिन जी फर्स्ट जेका सीट वई आहे 70 ते वई आहे, ऐं हिन जी जेका लास्ट सीट आहे उहा 62 ते वई आहे। अगरि को कैंडिडेट्स इन में एडमिशन वठण जो ख़्वाहिशमंद आहे ऐं हुनजी इन खां CPN घटि आहे, त उहो अंदाज़ो लॻाए सघे थो त अगरि हुनजी 60 या 61 आहे त चांसिस हूंदा त नेक्स्ट लिस्ट में हुनजो नालो अची वञे। ईअं ई तव्हां ॿियनि डिपार्टमेंट्स जी तव्हां ॾिसी सघो था, जंहिंजी तव्हांजी ख़्वाहिश हुजे, ऐं तव्हां ॾिसी सघो था हाई CPN ऐं लो CPN केतिरी वई आहे। उमेद था कयूं तव्हांखे इंफॉर्मेशन मिली पई हूंदी। ईअं ई तव्हां CNSC वाइज़ सर्च करण जे लाइ हिते प्रोविजनल मेरिट लिस्ट सर्च बाय कैंडिडेट कंदा, ऐं हिते तव्हां पंहिंजो CNIC इंटर कंदा, सर्च कंदा, तव्हांखे पंहिंजी रिज़ल्ट मिली वेंदी तव्हां कहिड़े डिपार्टमेंट में सिलेक्ट थिया आहियो या न। उमेद था कयूं तव्हांखे इंफॉर्मेशन मिली वई हूंदी। सिंध यूनिवर्सिटी पारां बैचलर डिग्री प्रोग्राम जी मेरिट लिस्ट अनाउंस कई वई आहे। मज़ीद अहिड़नि इंफॉर्मेटिव वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, त जीअं असांजी ईंदड़ हर नई वीडियो अव्हां ताईं पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।